यमन जो गडियल अरब इमारात सां दिफ़ाई मुआहिदो ख़त्म, फ़ौजियुनि खे मुल्क छॾण जो हुकुम। सऊदी अरब गडियल अरब इमारात खां यमन मां 24 कलाकनि अंदरि फ़ौज कढण जो मुतालबो करे छॾियो। संदन चवणु आहे त गडियल अरब रियासतुनि तरफ़ां खयल क़दम इंतिहाई ख़तरनाक ख़िते जे इस्तेहकाम लाइ सख़्त ख़दशनि जो सबबु बणिजी सघनि था। क़ौमी सलामती ॻाढ़ी लकीर आहे जंहिं ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। UAE यमन में कंहिं बि धुरी फ़ौजी तोड़े माली मदद बंदि करे यमन जे अमन इस्तेहकाम ऐं ख़ुदमुख्तियार जी मुकमल हिमायत जारी रखी वेंदी। UAE यमन बाबति समूरा इल्ज़ाम रद्द कंदे चयो आहे त सऊदी अरब जे बयान ते मायूस थी मकला बंदरगाह ते लंगराज में थियल जहाज़नि ते हथियार न हुआ। बंदरगाह ते जहाज़ यमनी ग्रुप लाइ न पर इमारती फोर्सिस लाइ हुआ। यमन में थियल ताज़ी सूरतहाल खे ज़िम्मेवारी सां मुंहुं ॾियणु घुरिजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी रहीम यार खान में गडियल अरब इमारात जे सदर शेख मोहम्मद बिन ज़ैद अल नहयान सां मुलाक़ात। पाकिस्तानी गडियल अरब इमारात जे ॿ लाॻापनि समेत आलमी सूरतहाल ते ॻाल्हियूं। IT दिफ़ा ऐं मादनियात समेत मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार मज़बूत करण ते इतफ़ाक़। नायब वज़ीर आज़म ऐं पॾे वज़ीर साख़जार पंहिंजे सऊदी मनसब सां फ़ोन ते राब्तो। आलमी इलाक़ाई सूरतहाल ते ॻाल्हियूं। मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधीक मज़बूत ऐं राब्ता जारी रखण ते इतफ़ाक़। सिंध काबीना सनअती इलाइक़े जे तरक़ी लाइ 2.9 अरब रुपयनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। सिंध में थर्ड पार्टी इंश्योरेंस नई साल खां लागू करण जो फ़ैसिलो। सिंध काबीना थर्ड पार्टी इंश्योरेंस ते सेल्स टैक्स 15% मां घटि करे 5% करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। CCI बाबति मामला SG&CD खां वापसि वठी IPC खाते खे ॾियण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी हिदायत ते कराची इंटरनेट मोहम्मद खान में दानिश स्कूल क़ाइमु करण लाइ ज़मीन अलाट। सिंध काबीना लैंड रेवेन्यू एक्ट 1970 ईस्वी में तरमीम करे बिल सिंध असैम्बली मोकिले छॾियो। मलीर चनेसर ऐं लियारी जे चूंडियल म्यूनिसिपल स्कूलनि जी मैनेजमेंट लाइ TCF सां मुआहिदे जी मंज़ूरी। इलेक्शन कमीशन तरफ़ां NA 130 तां नवाज़ शरीफ़ जी कामयाबी दुरुस्त करार। यास्मीन राशिद जी दरख़्वास्त रद्द। लाहौर जी इलेक्शन ट्रिब्यूनल नवाज़ शरीफ़ जी कामयाबी जो नोटिफिकेशन दुरुस्त करार ॾेई छॾियो। कराची में वकीलनि तरफ़ां यूट्यूबर रजब भट्ट ते केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ MA जिनाह रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो धरणो रोड ब्लॉक। अॼु खां अदालतुनि में पुलिस एहलकार जी दाख़िला ते पाबंदी ऐं अदालती कार्रवाइयुनि जे बाइकॉट जो ऐलान। आमिर नवाज़ वड़ाई जो चवणु आहे त वकीलनि जो केस दाख़िल थियण ताईं अदालती कार्रवाइयुनि जो बाइकॉट जारी रहंदो। शिकारपुर में महर जतोई तकरार तां घोट समेत 3 ॼणनि जे क़त्ल जो केस दाख़िल। मक़तूल जी अमर जी फ़रियाद ते दाख़िल कयल केस में जतोई हाउस जी तर्जुमान समेत 13 ॼणा नामज़द। वाक़िए सबबि रुस्तम शहर भरपासे में सोग जी लहर बरक़रार। उमरकोट वेझो रोड हादसो 2 ॼणा फौत। भाण सां भरियल ट्रैक्टर ट्राली ऐं मोटरसाइकिल में टक्कर सबबि ढोरो नारो वासी 2 ॼणा हयाती विञाए वेठा। वाक़िए बाद फौतुनि जा मड़ अस्पताल मुंतक़िल। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सियारे जो पहिरियों वसकारो थधि में इज़ाफ़ो। लाड़काणे, शहदादकोट, कंबर, दादू, खैरपुर, ककड़, केनशाह, थरड़ी मोहब्बत, टंडो, रहीम, ठुल, दुदापुर, सेठाजा, बबलो, गंबड़, बाढ, गाजी खावड़ ऐं ॿियनि शहरनि में बरसात। मवासिलाती निज़ाम डामाडोल। हवाऊं हलण सबबि थधि जी लहर में इज़ाफ़ो। ऐं क़ौमी क्रिकेट टीम जो फास्ट बॉलर शाहिन शाह आफ़रीदी बिग बैश लीग में गोॾे जी इंजरी सबबि शिकार। PCB शाहिन आफ़रीदी खे फौरी तौर ॾे घुराइण जो फ़ैसिलो करे छॾियो।